वेलकम बैक नाज़रीन। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि नसीर मेमर साहब, सीनियर तजिया निगार आहिनि। ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं सिंध में बिजलीअ जी लोड शेडिंग जे हवाले सां। नसीर साहब, आए ॾींहुं असां ॿुधंदा आहियूं त बिजली जी क़ीमतनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। कॾहिं एतिरा पैसा वधाए छॾिया, कॾहिं एतिरा पैसा वधाए छॾिया। बिजली जी लोड शेडिंग उते जो उते बीठी आहे, रिकवरी बि 100% आहे, त पोइ पैसा वधाइण जो जवाबु सम्झ में नथो अचे ऐं लोड शेडिंग जो जवाबु सम्झ में नथो अचे। छा चवंदो इन हवाले सां? न, रिकवरी त 100% बिल्कुल भी कोन्हे। ख़बर ना आहे या ॼाण कंहिं ॾिनी आहे त रिकवरी 100% आहे। कुझु वॾनि इलाइक़नि में तव्हां चई सघो था। मिसाल इस्लामाबाद में 100 खणी न हूंदी, 90 खां मथे हूंदी। लाहौर जी ईअं हूंदी। कराचीअ जे कुझु इलाइक़नि लाइ ॿुधो आहे त उहे एग्ज़ेम्प्टेड आहिनि, उनखे छूट ॾिनल आहे लोड शेडिंग खां, छो त उहे 90% खां मथे रिकवरी आहे। पर सची ॻाल्हि इहा आहे, तव्हां पंहिंजे रिपोर्टर्स खां कंहिंखां बि चेक कराए ॾिसो, सेप्को ऐं हेस्को इन्हनि ॿिन्ही कंपनीज़ में बिजलीअ जो ज़ियान बि वधो आहे ऐं चोरी बि तमामु वधी आहे। ऐं मूंखे एग्ज़ैक्ट मुंहिंजे साम्हूं डेटा कोन्हे, पर नेपरा जी एनुअल रिपोर्ट ईंदी आहे, उन में इहा सॼी फिगर्स मौजूदु हूंदियूं आहिनि। स्टेट ऑफ इंडस्ट्री रिपोर्ट खणी तव्हां जेकर नसीर साहब, जिन इलाइक़नि जी रिकवरी हूंदी आहे 100% न खणी 80% 90% हूंदी आहे, पर लोड शेडिंग उन इलाइक़नि में बि हूंदी आहे। जीअं मां पंहिंजी ॻाल्हि कयां, जंहिं इलाइक़े में असां था रहूं उते बि 10 कलाक लोड शेडिंग आहे, कॾहिं कॾहिं 8 कलाक लोड शेडिंग आहे, कॾहिं 12 कलाक लोड शेडिंग आहे। जी, लोड शेडिंग त हिकिड़ी अलॻि हक़ीक़त आहे, उनखे मां इनकार नथो कयां। लोड शेडिंग त तमामु हिकिड़ी बहिरान वारी हालत आहे ऐं केतिरनि वॾनि शहरनि में 10-10 12-12 कलाक बिजली नथी अचे। पर रिकवरी जेका तव्हां 100% कई, उन ते कमेंट पे कयो, पर मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं रिकवरीज़ मुख़्तलिफ़ हूंदियूं। तव्हांखे डेटा ॾिसणी पवंदी, मुंहिंजे साम्हूं हींअर स्टेटिस्टिक्स कान्हे, पर बुनियादी ॻाल्हि इहा आहे त लोड शेडिंग में रिकवरी त हिकिड़ो एलिमेंट आहे न। जेका मूं अॻु में तव्हांखे गुज़ारिश कई त सिस्टम जे अंदरि जनरेशन तमामु सुठी आहे, सिस्टम जे अंदरि ट्रांसमिशन जी हुअं ई खोट आहे। जॾहिं तव्हांजी पीक डिमांड 24,000 25,000 ते पुॼे ऐं सिस्टम 16,000 मेगावाट खणी सघे, त तंहिंजी माना त तव्हां 24 मां 8 कलाकनि जो शॉर्टफॉल त हुअं ई सिधो सिधो थी वियो न। वरी हुन मां जेके अहम ग्रिड्स आहिनि, मिसाल तौरु अर्बन एरियाज़ जूं उहे ग्रिड्स जेके हुननि लाइ वधीक अहम आहिनि, कंपनीज़ लाइ, जितां हुनजी रिकवरी बहितरु हूंदी, या सरकारी इमारतूं ऐं इदारा हूंदा, उते अञा लोड शेडिंग घटि कंदा, त उहा लोड शेडिंग बि शिफ्ट थी वेंदी उन्हनि इलाइक़नि लाइ जेके थोरो घणो बहितरु पे बि कनि था। सो इहा जेका सॼी लोड मैनेजमेंट आहे, इहा एक्चुअली लोड मिसमैनेजमेंट आहे। असां वटि कंपनीज़ कीअं फ़ैसिला कनि थियूं त किथे केतिरी लोड शेडिंग थियणी आहे, उनजे पुठियां के ज़ाब्ता हाणे न रहिया आहिनि। हाणे उहा डे टू डे सूरत हाल सां फायर फाइटिंग कनि था। को VIP अची वियो कंहिं इलाइक़े में, उते तव्हां ॾिसो 48 कलाक बिजली न वेंदी। सो इहा सॼो हिकिड़ो तरीक़ेकार आहे जेको एलिटिस्टिक आहे असां वटि। पर मजबूरी तौर ते मां ॻाल्हि इहा थो कयां त जेको ही ऊन्हारे जा पीक टाइम्स आहिनि, उन में असांजी बिजलीअ जो खसारो सिस्टम में मजमूई तौर ते वधीक आहे। ऐं जेसि ताईं ट्रांसमिशन जो सिस्टम ठीकु नथो थिए, माना बिजली जी जेका तरसील आहे मेन ग्रिड खां जेका इलाइक़नि ताईं, घरनि ताईं, या जेका रिसिपेंट आहे, आख़िरी वसूल कंदड़ आहे, घर हुजे या को दुकान या सनत हुजे, इहो जेको ट्रांसमिशन जो सिस्टम आहे उहो जेसिताईं ठीकु न थींदो, तेसिताईं लोड शेडिंग मां जान न छुटी सघंदी। ठीकु आहे नसीर साहब, हिकु त असांजे सिंध में थर जे कोयले मां बिजली ठहे थी, विंड मां बि बिजली ठहे थी, पर उन बावजूद बि सिंध जो ई अवाम तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ऐं अवां छा था सम्झो त हिन बहिरान खे अॻिते जे लाइ कीअं मुंहुं ॾिजे, कहिड़ा अहिड़ा क़दम आहिनि जिन खे खणण सां जेको आहे बिजली जी लोड शेडिंग में कुझु घटिताई अची सघे थी, अवाम खे कुझु रिलीफ मिली सघे थो? हिकु त सिंध गवर्नमेंट लाइ ॿुधूं पिया त हेस्को ऐं सेप्को खे टेक ओवर करे पई फेडरल गवर्नमेंट सां। इहे ॻाल्हियूं नवाज़ शरीफ़ जी जॾहिं हुकूमत हुई तॾहिं बि ॿुधण में आयो त नवाज़ शरीफ़ सिंध हुकूमत खे चयो त तव्हांखे शिकायत तमामु घणी आहे, तव्हां हिनखे टेक ओवर कयो ऐं पाण मैनेज करियो, रिकवरी ठीकु करियो, ट्रांसमिशन ठीकु करियो। इंडिपेंडेंट कंपनीज़ आहिनि न, हाणे त गवर्नमेंट जा कंट्रोल्स डायरेक्ट उन तरह सां कोन्हनि के, हुनजा पंहिंजा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहिनि। त जेकॾहिं सिंध हुकूमत हिन ॿिन्ही कंपनीज़ खे टेक ओवर करे ऐं एफिशिएंट नमूने हलाए, जेको मुमकिन आहे, नामुमकिन कोन्हे, पर उहो ज़ाहिर आहे हुकूमत वटि त एतिरी कैपेसिटी कान्हे। थी सघे थो प्राइवेट पार्टनर्स खणी अचे। ख़ुदि सरकारकर जी जेका प्रोडक्शन वारो सॼो कमु आहे उहो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे करे सक्सेसफुल थियो आहे। बदकिस्मती सां सरकारी इदारा बिजली जे हवाले सां वापस सभ खां वॾो इदारो न हलाए सघिया, तंहिं करे इन जो मॉडल, बिज़नेस मॉडल हाणे चेंज थी वियो आहे। हाणे इनखे ॾिसणो पवंदो त छा वाकई सिंध हुकूमत सीरियसली इहे ॿई कंपनीज़ एडॉप्ट टेक ओवर करे थी ऐं उनखे सुठी मैनेजमेंट ॾिए थी। जेकर इहे कंपनीज़ टेक ओवर करे उनखे मैनेजमेंट सुठी ॾिनी वञे ऐं उनखे थोरो जेको सिस्टम आहे, जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे,
उन ते ख़र्च कयो वञे त मां सम्झां थो त बिल्कुलु लोड शेडिंग शायदि 100% ख़तमु थियण वारी ॻाल्हि त न करियूं, पर जेकर हींअर 16 कलाक आहे त मुमकिन आहे 3-4 कलाक ताईं अची वञे। कराची में बि सिस्टम कंहिं तौर में ख़राबु हूंदो हुयो, तव्हांखे यादि हूंदो, जॾहिं KES हूंदी, हाणे के इलेक्ट्रिक कटण खां पोइ उहो घणो बहितर थियो आहे, जिन इलाइक़नि में रिकवरी सुठी आहे उते घणो बहितर आहे। बिल्कुलु ई ॿ कंपनी सिंध हुकूमत खणे सुठी इंतज़ामकारी करे त सिंध जे अवाम खे लोड शेडिंग खां निजात मिली सघे थी। ठीकु आहे नसीर मेमर साहब, अच्छा हिते मां इहो बि अव्हां खां पुछंदमि त बिजली जी लोड शेडिंग हिकु अहिड़ी बिजली ज़ाहिर बुनियादी हक़ आहे, असांजो बुनियादी हिकु ज़रूरत आहे असांजी, त हिन में काफ़ी ही को नओं इशू न आहे, हिन इशू खे काफ़ी अरसो थी वियो आहे, इलाही पुराणो इशू आहे। त हाणे जेका हुकूमत आहे या जेका ईंदड़ हुकूमत हूंदी उन्हनि जी इन हवाले सां कहिड़ी हिकमत अमली थी सघे थी, या उन्हनि जी छा अव्हांखे प्लानिंग में कुझु अहिड़ो नज़र अची रहियो आहे जंहिंसां असां एनर्जी क्राइसिस मां निकिरी सघूं? अञा त हुकूमत नई अचे त ख़बर पए, ऐं उहे प्लान जेकर हुननि वटि हूंदो त ज़ाहिर आहे हुकूमत ॿुधाए सघंदी। अञा त इलेक्शननि जी ख़बर नथी पए, तंहिं करे इहो चवणु ॾुखियो आहे त नई हुकूमत कहिड़ी हूंदी ऐं उहा हिन क्राइसिस खे ख़तमु कंदी त कीअं कंदी। मजमूई तौरु जेको तवानई जो शोबे जो बहिरान आहे उहो अॼु जो त कोन्हे न। ॾिसो 90 जे ॾहाके खां त असांखे यादि हूंदो जॾहिं बेनज़ीर भुट्टो साहिब जी हुकूमत में IPPs आहियूं, इंडिपेंडेंट पावर प्रोड्यूसर, जंहिंखां पोइ रेंटल पावर प्लांट्स आया आहियूं, उन ते पोइ केस थिया, उन ते पोइ तमामु घणी कहिड़ी पॉलिटिक्स बि थी, नेप जा केस थिया, अलाए केतिरियूं मुसीबतूं थियूं। त हाणे 30 साल त उनखे थी विया आहिनि, उनखां अॻु बि हुयो। मां पुराणियुनि कुझु अख़बारुनि जा कॾहिं कॾहिं कटिंग्स या 50 इयर्स पुराणियूं ख़बरूं ईंदियूं आहिनि डाउन जूं, त उनमें बि किथे किथे हिन जो ज़िक्र ईंदो आहे। सो बदकिस्मती सां असांजी तवानई जो बहिरान तमामु घणो आहे, तमामु पुराणो आहे। उसूलनि त थर जो कोयलो सभ खां वॾो बिजली पैदावार जो ज़रियो बणिजी सघे थो। विंड जी असां वटि पैदावार मौजूदु आहे। मां वरी चवां थो मसइलो जनरेशन जो आहे ई कोन, मसइलो सॼो हुन इंफ्रास्ट्रक्चर जो आहे जंहिंमां इहा बिजली पहुचाइणी आहे, उन ते इन्वेस्टमेंट जी ज़रूरत आहे। पर हाणे पाकिस्तान जी सिचुएशन इहा आहे त हींअर $2 अरब IMF जा वठण जे लाइ 3 सालनि खां रेडियूं पातियूं आहिनि पाकिस्तान। सो ॿिया क्राइसिस एॾा वॾा पिया आहिनि, जेसिताईं मजमूई मुआशी क्राइसिस हल थींदा तॾहिं वञी तवानई जे बहिरान ते बि का बहितरी ईंदी। ही मजमूई बहिरान जो हिकु हिसो आहे। ठीकु आहे नसीर मेमर साहब, वरी महिरबानी अव्हां जी टाइम ॾियण जे लाइ। नाज़िम, नसीर मेमर साहब जूं अव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं, असां सां गॾु रहिजो।